अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी सिंध जी लतीफ़ भाई बोली हाज़िर है ख़िदमत जे नए प्रोग्राम सां गॾु। जीअं तव्हां ॾिठो हूंदो 3 ॾियारनि खां मुसलसल असां यूके वारे भाउ जी अमानत राशन ख़रीद करे ग़रीबनि मिस्किननि ताईं पहुचायूं पिया। उन वक़्त में असां टोटल राशन ख़रीद कयोसीं 22 कट्टा जेके हुआ 44,442 रुपया, जंहिंमां ही 560 रुपया अमानत असां वटि अञा ताईं बची पई आहे। ही किथे इस्तेमालु करणी आहे तव्हांखे ॿुधाईंदुमि। पर उन खां अलावा ॿिए उन ई भाउ साॻी असांखे 5,000 रुपया अमानत मोकिली सदके जी। 1660 रुपए जो ही राशन आहे। हिकु राशन, ही ॿियो राशन, ही टियों राशन। इन्हनि में आइटम कहिड़ा कहिड़ा आहिनि? ही 5 किलो अटो, 5 किलो चांवर, किलो गिह जी थैली, प्लस में ही खंडु। ही टिनि खानदाननि जे लाइ वरितो आहे। अचो शुरूआत कयूं। अचो था। अस्सलाम वालेकुम बाबा। सलाम। छा नालो आहे तव्हांजो? नालो छा अथई? परवीन। माशाअल्लाह परवीन पुत्र, हे तुझे अमर जे लाइ राशन। ये तव्हां सभु खाईंदव न? रोज़ा रखो त नथा रखो? रोज़ा रखंदा आहियो? घणा रखिया अथई? 4 रखंदा आहियूं। माशाअल्लाह। जे बात तुझे लाइ अमानत मोकिली आहे न यूके खां, अमर के चयो न कि दुआ ज़रूर कनि। कंदव न दुआ? सलामत हुजो। हे खणो राशन तव्हांजो। ऐं पुट ही असां वटि जेका अमानत बची हुई उन में ही तव्हां सभिनी जी ख़र्ची खणंदव न? ख़र्ची माशाअल्लाह। सलामत हुजो। खणो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? साकिब अली। साकिब अली। साकिब रोज़ा रखे थो? न। छो? असां घर वारा रखंदा आहिनि, असां नथा रखी सघूं। छो नथो रखे? बुख बर्दाश्त नथी थिए। पढ़ंदो आहे? न। पढ़े बि नथो। बाक़ी छा कंदे वॾे लाइ? वॾे लाइ नौकिरी वठंदासीं। नौकिरी जॾहिं पढ़ंदे न नौकिरी काॾों वठंदे? पढ़ंदो आहे, चोथों थो पढ़ा साईं। चोथों पढ़े तो स्कूल नथो वञे न? माना पढ़ पुट, महिनत कर न पुट। हे तव्हांजे अमर जे लाइ राशन, ठीकु आहे न? यूके वारे भाउ तव्हां ॾे अमानत मोकिली आहे, उनजे लाइ छा चवंदे? उन लाइ दुआऊं कंदासीं। कहिड़ी दुआ कंदे ॿुधाए मूंखे? अलाह बचड़े खे वॾो कंदनि, ऑफिसर थींदा बचड़ा। आमीन। वॾा सूबेदार थींदा, एसपी थींदा। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। पर वो अंग्रेजनि जे मुल्क में रहे तो उनखे सूबेदार जी ज़रूरत ई हे वटि हे 200 रुपया ख़र्ची, हे तुंहिंजी न अथई, कंहिंजी आहे? अमर जी। अमर जी। कंहिंजी? अमर जी। माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। छा नालो आहे तव्हांजो? हुसैन बख्श। अदा हुसैन बख्श। सोशल मीडिया ते तव्हांजी मां वीडियो ॾिठी जंहिंमें तव्हां राशन जी अपील था कयो। छा मसइलो थियो? साईं रोज़गार कंदो हुयुसि, रेड़ी हलाईंदो हुयुसि, उहा रेड़ी बि चोरी थी वई। उन खां पोइ मसवाड़ ते रेड़ी वठी हलाइण लॻुसि। अचानक जंघनि में सूर थी वियो, वाई सूर, जंहिंजे करे न घुमी थो सघां न कुझु, परेशान हुयुसि। उनजे करे जी हा, उहे कलियूं ॿधल आहिनि, तेल लॻल आहे। हर को चए थो त तेल पड़ रहा है, उहो हणेसि पीरनि तो खणी अची मन सूर छॾे वञे, उहो वस कयूं था। इलाज नथो कराए। इलाज वॾी अस्पताल वियुमि, उते दवायूं लिखी ॾिनो, ॿाहिरियों जूं कुझु वरितमि, कुझु पैसे जे करे न वठी सघियुसि। उते तव्हां मूंखे छॾे ख़ुदा रा कंहिं बि ग़रीब जी वञी जाचा लो, उन्हनि खे जॾहिं पर्ची कटे ॾिनी थी वञे त जे 6 दवायूं आहिनि त उन्हनि मूं 2 ॾिनियूं थियूं वञनि, जे 5 दवायूं आहिनि त उन्हनि मूं बि 2 ॾिनियूं थियूं वञनि। ॿी असां वटि कोन्हे, ॿाहिरियां ख़रीद कयो। वञी तव्हां एक्सरा बि ॿाहिरियां करायो, रिपोर्टां बि ॿाहिरियां करायो। एतिरी नाइंसाफ़ी जो कंहिं ग़रीब वटि जे पैसो न आहे त न उहो मेडिकल जी रिपोर्ट थो ॿाहिरियों कराए सघे, न एक्सरा थो कराए सघे। का बि सहूलियतनि में असांखे उते सहूलियत न आहे अस्पतालुनि में। असांजी सूबे सिंध में भाउ जो न आहे। जेको टेकजी वञे थो त उहो एतिरो यज़ीद थी थो वञे जो पंहिंजे सॻे भाइरनि जो बि ख़्यालु नथो। बसि हूंदा यज़ीद, इहे खून जे रिश्तनि में त पाण सम्झो था त वफ़ात जेको आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां न कई आहे। पोइ हाणे वधीक हुन टॉपिक ते मां कहिड़ो ॻाल्हायां, पर हुते सलीमुल्लाह जलवाणी जहिड़ा बि किरदार आहिनि जेके ज़ात पात रंग नस्ल नथा ॾिसनि। अलाए केतिरा भेरा तव्हांजी मदद लाइ आयो आहियां, ख़िदमत लाइ आयो आहियां। मां त ईअं सम्झो फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां जो तव्हां जहिड़नि भाइरनि जे कमु अचां थो। उहो सोचणु घुरिजे। ऐं अलाह पाक ऐं सकीबाना जेके सपोर्ट कंदा रहंदा आहिनि, मां सम्झां थो जेकॾहिं उहे सपोर्ट न कंदा त हिन सलीमुल्लाह जलवाणीअ जो कोई किरदार ई न हुजे शहर में। ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह, रब जा करम आहिनि जो तव्हां भाइरनि जे कमु था अचो। भाउ तुंहिंजे लाइ यूके वारे भाउ अमानत मोकिली, पुॼायूं था तव्हां ॾे। इहे पंहिंजो अटो चांवर गिहु खंडु टोटल 5,000 जी हुनजी सदके जी अमानत। ऐं जेको लास्ट में 45,000 रुपया बचाया हुन मां असांखे 550 बचिया। तव्हां ॾिठो त उहे बचनि खे तक़सीम कयूं पिया। ही 200 रुपया। हा इहो वठो, बिस्मिल्लाह कयो। ही तव्हांजे बचनि जी ख़र्ची। तव्हांजे आॾो आहे रमज़ान शरीफ़ जो मुसलसल जेके ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि, इवन एतिरे क़दुरु जो मां सम्झा थो साहब ते सलीमुल्लाह जलवाणी जा 8 साल खोले ॾिसो, जो हिकु तरफ़ ज़ालमनि सां मुआदो पियो कयां। तव्हांजे रतिदरे तारीख़ में कोई मंशियात अहिड़ा प्रोग्राम न थिया हूंदा। तव्हांजे तालका अस्पताल में लाइव प्रोग्राम करे कंहिं न पकतो हूंदो कंहिंजी दवाऊं। एॾा वॾा स्कैंडल पकता।
उन जे बावजूद जेकॾहिं मूं ते थींदो आहे त ही सलीमुल्लाह 200 रुपया बचाए 200 रुपया ॾिए थो, ही 2,000 जो राशन जे करे ॾिए थो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान आहिनि। हिन महिल अंदाज़ो लॻाए त जेकर ही 200 रुपया माना टोटल 600 रुपया 550 रुपया सलीमुल्लाह 22 दरनि ते राशन उन घरनि ते वञी करे कहिड़ा कहिड़ा मौला घुमिया आहिनि उहे तव्हांजे आॾो आहिनि, केतिरो अखराजात वग़ैरह आहिनि, पर हुन जे बावजूद जेके असांजा अलाह पाक जा सकीबाना आहिनि, स्पेशली जेको यूके वारो भाउ आहे, उन्हनि जे असां रुपए रुपए जो क़दुरु कयूं था। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो ऐं वधि खां वधि सपोर्ट।